बाबा तमा असांजे करे तकलीफ़ में अची आया। चाचा दीनमंद ज़रे ज़रे असांजी नेकी न कर, ईअं न थिए जो असांजी आयसी आकड़ जी ठुस न थी वञे। कीअं ॿुधई चाचा? अब्बा तव्हां जहिड़ा बचा किथे लभनि? ओ चाची थोरो घर खां ॿाहिरि निकिरी ढेर ते ॻोल्हो, अदे खेरे जहिड़ा खोड़ पासीरा पिया हूंदई। बाबा जाबिर खे तव्हां सम्झायो किथे इहो न मुंहिंजे पुट वांगुरु मारिजी वञे। चाचा दीनमंद तूं वॾो आ, ॿुधी तूं लपाट हणीसि हिकिड़ी त सुधरी वेंदो। ॿुधी असां त हुनखे लपाट हणी नथा सघूं, वेझे था वञूं त खाइण थो अचे। बाक़ी हाणे मुआरो भाउ आहे, हुनखे अर्ज़ु कयां वञे पोइ मारिजी वियो त शहीद, न त गाज़ी त थी मोटंदो। ओ चाचा दी जाबिर माण्हू हुजे त मञे न, बाबा ॾेढ जिन आहे, ॾेढ जिन, न पीर अथसि न मुर्शिद अथसि। अब्बा जेकॾहिं जाबिर पंहिंजी ज़िद तां न लहंदो त पोइ मारिजी वेंदो ॿियो छा। चाचा जाबिर खे त गोलियूं बंदूकूं असर कोन कंदियूं, बाक़ी तोब हुजे, हाँ राकेश लांचर हुजे, उहो कोई दुफ़ करेसि। कीअं ॿुधई? बाबा अलाह पनाह ॾींदुसि, बुरनि कमनि खां हथु खणी वञे त सिर बची पवंदुसि। अब्बा तव्हां सां हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि करणी हुई। हिकिड़ी छो चाची, 5-6 ॻाल्हियूं कर, ईअं कर त लागी तो डज़न खनि ॻाल्हियूं करे छॾ। अब्बा मां थी चवां त दीनू थोरो कमकार करे त घर में कुझु आणे। हा पुट तव्हांजी हथ मराई थी पवंदी, मां बि तव्हां सां गॾु कमु कंदुसि। न चाचा ईअं न कजांइ, न न न इहो सोचजांइ बि न। ईअं सम्झ तुंहिंजा ॿ पुट अलाह पांडे घुराया, हे भॻल सॻल जेके ईअं सम्झ 1 ऐं 0 10 तोखे मिली विया। छा खपे थो चाचा? पुटनि जे हूंदे चाची जे पीउ कमाए त पोइ लानत न आहे हिन ते। हा पुट तव्हांजी वॾी महिरबानी बाबा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।